आगाह कयां के कराची वासियुनि लाइ ख़ुशख़बरी है। ट्रांसपोर्ट खाते पारां पीपल्स बस सर्विस की बाक़ायदा शुरुआत कई वई है। अहम खबर खां के आगाह कयूं पिया। कराची वासियुनि लाइ ख़ुशख़बरी ट्रांसपोर्ट खाते पारां पीपल्स बस सर्विस की बाक़ायदा शुरुआत कई वई है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह करे छॾियो। इफ़्तिताही तक़रीब में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, ट्रांसपोर्ट वारो वज़ीर शर्जील मेमण, सईद गनी, मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। जॾहिं त ट्रांसपोर्ट ऐं इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण मूजिब पहिरें मरहले में मॉडल टाउन खां सिधी रीत शारा फैसल, मेट्रोपोल, आई चंद्रीगढ़ रोड, टावर ताईं बसूं हलाई वेंदियूं। जॾहिं त 29 किलोमीटर डिघे रूट ते 30 बसूं हलाई वेंदियूं, जेके सुबुह 7 वॻे खां राति 12 वॻे ताईं हलंदियूं। बसुनि जो वधि खां वधि भाड़ो 50 रुपया रखियो वियो आहे। राब्तो किया है कराची में आवाज़ न्यूज़ के सीनियर रिपोर्टर गाज़ी झंडेर सां। गाज़ी ॿुधाइजो, ट्रांसपोर्ट खाते पारां पीपल्स बस सर्विस की बाक़ायदा शुरुआत कई वई है। शहरियुनि खे कहिड़ियूं सहूलियतूं मिलंदियूं? जी बिल्कुल, जिते सदर के इलाके में पुष्पाड़ी चेयरमैन ऐं परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼोकी बस सर्विस जो इफ़्तिताह कियो आहे। बाज़ाब्ता वॾो वज़ीर मुराद अली शाह, ट्रांसपोर्ट खाते वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण समेत ॿिया हुकूमत जा नुमाइंदा बि मौजूद हुआ। इहे बसिस आहिनि जेको पहिरियों मरहलो आहे पीपल्स बस सर्विस जो, उहो मॉडल कॉलोनी खां टावर ताईं जे लाइ 25 बसूं आहिनि जेको रूट बंदि आहे। उनखे अॼु बाज़ाब्ता तौर ते शुरू कयो वियो आहे। ॿुधायो वञे थो त हिन बस जी जंहिंमें एयर कंडीशन समेत फ़ोन चार्जिंग ऐं व्हील चेयर ते वेठल माण्हू खे बि सफ़र लाइ बस में सवार करण जहिड़ियूं जदीद सहूलियतूं मौजूदु आहिनि। स्टेट ऑफ आर्ट ही बसूं आहिनि जिनमें मुकमल एयर कंडीशन आहे। इन बसुनि जो जेको वधि में वधि भाड़ो हूंदो उहो 50 रुपयो हूंदो ऐं घटि में घटि 25 रुपया हूंदो। तमामु सुठी सहूलियत आहे सिंध सरकार जे तरफ़ां जेका हीअ मुतारिफ़ कराई वञे पई। अॼु कराची वासियुनि लाइ ख़ुशख़बरीअ जो ॾींहुं आहे, छाकाणि त कराची शहर में दहाके खां वठी ट्रांसपोर्टेशन जो वॾो सीरियस इशू रहियो आहे। उन इशू जे हवाले सां अॼु सिंध सरकार जो चवणु हो त मरहलेवार ही जेको बसुनि जो सर्विस सिलसिलो आहे इहो कराची जे मुख़्तलिफ़ रूट ते शुरू कयो वेंदो। ठीकु आहे, महिरबानी गाज़ी झंडेर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।